जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां खे रतोदरो खां ख़बर ॾींदा रहूं त सिंध जे सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत शाख रतोदरो पारां प्रेस क्लब रतोदरो में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो आहे। उन मौक़े ते अब्दुल कादिर जागीरानी, मल्हार सिंधी, साकी अबड़ो, सैद आबिद शाह, बदरुद्दीन अबड़ो, MB अबड़ो, सैद कामरान शाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ सिंध जे बेटनि ते कब्ज़ो करे सिंध दुश्मनीअ जो सबूत ॾिनो आहे। सिंध ख़िलाफ़ थींदड़ नयूं साज़िशूं को धोमल आहे ऐं असां सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सिंध जा बेट सिंधी मिल्कियत ऐं उन्हनि ते दाड़ा कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। उन्हनि चयो त इहो सिंध जे बेटनि ते कब्ज़ो न पर सिंध जे अवाम जे रोज़गार ऐं तालीम ते कब्ज़ो आहे। वफ़ाक़ सिंध जे मादनी वसीलनि ते पहिरीं कब्ज़ो करे वेठल आहे ऐं हाणे वरी सिंध जे बेटनि ते कब्ज़ो कयो पियो वञे, जेकी सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा। उन्हनि मुतालबो कयो त सिंध जे बेटनि ते कब्ज़े वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में एहतिजाजी तहरीकूं शुरू कयूं। सिंध जो समुंड जा जेके ॿेट आहिनि, सिंध जा ॿेट आहिनि, जेसि ताईं हिकु सिंधी ज़िंदा आहे त हिननि खे असां हिकिड़ो अंच बि न ॾींदासीं। ऐं हाणे जेके गद्दार आहिनि, जिन NOCयूं जारी कयूं आहिनि, उहे बि ज़ाहिर थियनि था ऐं हिन क़ौम बेदार थी उन्हनि खे मजबूर कयो आहे त हाणे उहे बि असां वारे आवाज़ सां आवाज़ मिलाइण जे लाइ तयारु आहिनि। टुई नाहे ॾिंगी चरिया, रुगो ॿिए टुई नाहे ॾिंगी चरिया, सिंधी क़ौम ॾाढी बि ॾिंगी अथई। असुल शइ आहे त हीउ जेको एहतिजाज आहे इहो कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जे आर्टिकल 172 जे तहत तव्हां वञी खोले पढ़ी ॾिसो त कंहिं बि सूबे जे उन जे कपर खां वठी 60 मेलनि ताईं जेको बि एरिया में अचे थो उहा उन सूबे जी मिल्कियत हूंदो आहे। वफ़ाक़ पारां सिंध जे बेटनि ते कब्ज़ो गैर आइनी, गैर इख़लाक़ी आहे। ही बदनीयती ज़ाहिर आहे, छो जो सबबु इहो था ॼाणाइनि त इन बेटनि ते कंस्ट्रक्शन खां पोइ अवाम जी भलाई थींदी, सिंध जी भलाई थींदी। अवाम जी भलाईअ जो जेकॾहिं वफ़ाक़ खे फ़िकुरु हुयो, पेट्रोल, खंडु, अटो, उहो छा भला इन्हनि तरक़ियाती कमनि सां माण्हू जो पेट भरबो आहे छा? ऐं हीअ सिंध सॼी सिंध जो मसइलो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त हीअ हुकुमरान छा था करणु चाहिनि। हूअं ई पाकिस्तान में ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि। हिकिड़ो नओं मसइलो पैदा कयो आहे जेको सदारती ऑर्डिनेंस जे थ्रू कयो वियो आहे। सिंध जे बेटनि ते कब्ज़ो माना सिंधी माण्हुनि जे मथां जेको जान आहे उन जे हेठवान ते सही करण जे बराबरि आहे। सिर्फ़ु सिंध जा बेटे ई न आहिनि, सिंध जी ॿोली बि आहे, सिंध जूं जाग्राफी हदियूं बि आहिनि। सिंध जी लोई ऐं लॼ ते वार ख़िलाफ़ु असीं जेको आहे सुरापा एहतिजाज आहियूं।